मान बेड़ो थी वयो ऐं हिन वक्त जे मान जी निस्बत सां जेकॾहिं दिल जी गहराइयुनि सां न यारी वारे साईं खे सॼो से इंशाअल्लाह बेड़ो बुॾल असांजो बतरी के शायद इन्हीं वक्त लाइ शायद ही कलाम लिखियो आहे ऐं वक्त ॾाढो प्यारो आहे काफ़ी माण्हू पढ़ियो हूंदो लेकिन शायद वक्त इहो न हुजे कैफियत इहा तारी न हुजे साईं जी निगाह इहा न हुजे ये निगाह की कैफियत वक्त ॾाढी प्यारी हले थी उन जी निस्बत सां हिकिड़े शाइर लिखियो आहे छा थो चए आ पीर न जा पीर बेड़ो तारे रे आ पीर न जा पीर बेड़ो तारे रे हाँ देर न कर दस्तगीर बेड़ो तारे रे देर न कर दस्तगीर बेड़ो 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 हिए न तार बुआ बेड़ो किए तारे बुआ त कोई यहाँ थोड़ा खड़ी खड़ी झूमी झूमी हाँ हाँ देर न कर दस्तगीर बेड़ो तारे रे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे रे आ पीर न जा पीर बेड़ो तारे रे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे रे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे जो तारे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे शहर सजे में मुंहिंजो घरड़ो बंद थी वियो पुठड़ो पियो में ख़ुशीअ जो बंद थी वियो शहर सजे में मुंहिंजो घरड़ो बंद थी वियो पुठड़ो पियो में ख़ुशीअ जो बंद थी वियो कोन हलियो वसवीर बेड़ो तारे रे मीरपुर जी अवाम कीअं न ॻाल्हाईंदी आहे मीरपुर जी अवाम कीअं ॻाल्हाईंदी आहे साईं जा शेर कीअं ॻाल्हाईंदा उहो मां ॾिसंदुसि हाणे देर न कर दस्तगीर बेड़ो सलामत हुजनि माशाअल्लाह हा देर न कर दस्तगीर बेड़ो तारे हा तारे देर न कर दस्तगीर बेड़ो हा तारे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे तारा देर न कर दस्तगीर बेड़ो किबला जी हुकुम दे इस आखिर में मनक़िबत इमाम हुसैन की शान क्या बात है किबला हुजूर हाँ सही वो भी आपको सुनाते बिल्कुल एक शेर में आपको सुना दूंगा आखिर में इंशाअल्लाह सैयद ज़ादा साईं हजन साहब मुझे फरमाइश के मैं सैयद आया मुझे बुधायो फरमाइश भर दो झोली सो बुधाई से इंशाअल्लाह आए भी इंशाअल्लाह जरूर मगर इमाम हुसैन जी बारगाह में हलो था किबला कायनात में तहां हज़ारे कारी उठा हुआ लखे कारी कुरान ॾिठा हूंदा और उनजी क़िरात में ॿुधी हूंदी मगर उन कारी जो ज़िक्र हाणे मां कंदुसि इन कारी जे पेरनि जी मिट्टी जे बराबर में कोई न आहे क्या बात है वाह हुसैन सभी जो वाह हुसैन वाह हुसैन वाह हुसैन जिंदाबाद 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 मुर्दाबाद मुर्दाबाद और के शायर लिखियो आहे छा थो चए हुसैन ऐसा अजीम कारी है हुसैन ऐसा अजीम कारी है बिन बदन के कुरान जारी है
जी नजर में सो गया तस्वीर मोहम्मद सूरत मोहम्मद हाणे उन्हीं शहजादे जो नालो खणंदुमि क़िबला हुज़ूर ॾिसंदा आख़िर ताईं हिन वक़्त ताईं जे सुभान अल्लाह न चयो हाणे ज़रूर चवंदो इंशाअल्लाह नालो ॿुधो तेके अकबर हुसैन सहने लगे तेके अकबर हुसैन कहने लगे कि नानो तेरी तस्वीर तुझ पे वारी है तेरी तस्वीर तुझ पे वारी है बिन बदन के कुरान जारी है बिन बदन के कुरान जारी है बोलो ना बिन बदन के कुरान जारी है शहजादा हूंदो तव्हां बि उनखे चवंदा हूंदव मुंहिंजी जान आहे इमाम हुसैन मदीने वाले ताजदार जी जान आहे मगर इमाम हुसैन जी भी हिकिड़ी जान आहे इमाम हुसैन मदीने वाले ताजदार जी जान इमाम हुसैन जी हिकिड़ी जान क्या बात है न क़िबला मासूम आहा उन्हीं मासूम जी ॻाल्हि कयां थो इमाम हुसैन जी जान 6 महीननि जो मासूम जान पहचान लोग लगे हैं जान पहचान लोग लगे हैं इसलिए जान तुझ पे वारी है बिन बदन के कुरान जारी है बिन बदन के कुरान जारी है मस्जिद चार दीवारी एक सरहद ऐं असांजे घर जी चार दीवारी सरहद ऐं मुल्क जी भी एक सरहद मुल्क जी भी सरहद हूंदी आहे ईअं ई दीन जी भी एक सरहद आहे सुभान अल्लाह असांजे घर दीवारी चार दीवारी जो रखवालो चौकीदार सॾिबो आहे न चौकीदार बाबा ऐं सरहद जे रखवाली वारे खे फौजी चवंदा आर्मी फौजी